अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जुनू। तव्हां ख़बर ॾियूं था त नवाब अली मोहम्मद क़ौमी शहरा ते यूसी अहमद बुगे जे दे मुंबई जे मुख़्तलिफ़ मुतासिर बिरादरियुनि जे माण्हुनि जो ज़रई ज़मीन ते नवाब शाह जे सियासी बाअसर माण्हुनि पारां कब्ज़ो करण ख़िलाफ़ 34 ॾींहं ते बि अलामती बुख हड़ताल एहतजाज जारी। यकते लाइ जीअं सिंध महाज जो चेयरमैन रियाज़ चانڊيو मरकज़ी वफ़द समेत कैंप ते पहुतो, जिते रियाज़ चانڊيو मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध हुकूमत दर्जे बाअसर माण्हुनि पारां मुंबई जे मुख़्तलिफ़ बिरादरीअ जे माण्हुनि जी 800 एकड़ ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करे उतां जे मक़ामी माण्हुनि खे बेदख़ल करण जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत करियूं था। जॾहिं त कैंप ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाननि, मुतासिर खातेदारनि, ACUP अॻुवान दनी बख़्श कलोई, जिस्कम अॻुवान ग़ुलाम शबी संग्रह, मुतासिर खातेदार हाजन भंड, महदी हसन, रोशन अली भंड, हाजन कलोड़ो, ज़मा संग्रह, अली हसन भंड ऐं ॿिया 14 ॾींहं बि अलामती बुख हड़ताल ते वेठल हुआ। सिंधी मेज़बानी जी सुञाण टपाल मेज़बान। तव्हांजे पंहिंजे स्टाफ जूना मुदे ते हर क़िस्म जो AC, DC, सोलर सिस्टम बार दस्तियाब आहे। प्रोपराइटर अर्शद अली।